لا إله العالمين الله آمين ووسيلة سيد المرسلين اللهم آمين إمام المتقين الله في أسأل يواسيسو أي دعاو أي كل पाक الله آمين الله آمين उहे सभई असां महसूस कया पंहिंजी प्यारे सुघर साथी दोस्त साईं मोहम्मद जुम्मन खैरपुर नासिर शाह खां गोजे खां बि मथे वेठल बैत शरीफ़ जो जेको थोरो कुझु असां खां जुदा थिया असां उनजे तहज़ीयत में हिकु मिंट ख़ामोशी करे उन ख़ामोशीअ जा जेके बि उमंग आहिनि उन हवाले कयासीं अल्लाह सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद व अला आलि सय्यिदना मुहम्मद व सल्लम अलैहि फुटंदे फाल वेधल वेही चढ़ंदा त उठा मींह मलीर ते मारन काया माल हैफ मुझे हाल जो मुद सारियो न मरा हिन बैत में लफ्ज़ मुद ऐं उहा मुद जंहिं मोटी ही मिलण मुद इंसान ज़ात काइनात जे हर जानदार शइ ऐं गैर जानदार शइ बि मुतहर्रिक जेका चुरी थी सघे ऐं गैर मुतहर्रिक जेका चुरी बि न सघे जीअं जबल घाटी बहर कैफ जो बि कुझु काइनात में आहे उहा पंहिंजे मुद्द ते हिकु नवाण आणींदी आहे उन नवाण खे काइम रखण असुल त उन कादर करीम जो पंहिंजो कुदरती रंग आहे उन मंझां असां इंसाननि इहो दर्स हासिल कयो पैगंबरनि जे रस्ते मुताबिक़ त मुद ते हर हिकु शइ उन खे पंहिंजे क़ियाफ़े सतह मूजिब यादि कयो वेंदो आहे असां वटि मुशाहिदा आहिनि त थर जो उठ अगरि असां अहिड़े पुठनि ते अची जिथे थर जी हवा बि मुश्किल पहुचे ऐं हिते ॿधंदा आहियूं त जॾहिं खेवणूं थर ते खेवंदियूं आहिनि ऐं गोरुनि जी गजगार थींदी आहे ऐं मींहनि जी झुड़पुर जी मल्हार थींदी आहे तॾहिं थर जो उठ उन मुंद खे सारे ओॾाखां ओकासींदो आहे हथा के केतिरा अहिड़ा पोढ़ा बि आहिनि जॾहिं इहे खे ॾिठा आहिनि ऐं असां बि कुझु इहे मुशाहिदा ॾिठा आहिनि त हू वस पुॼंदे नेर छिंगाए जे छिॼी पिया हुनजा जेके बि पंहिंजा तय खड़ा त वञी थर उन जाइ ते पहुचंदो जेका जो हू हुयो माना त जानवर खे बि पंहिंजो उहो माहौल सताईंदो आहे असांजे हिन माहौल में असांजा केतिरा दोस्त जनम ॾियां अदो अहमद फकीर जेको मुंहिंजो साथी हो चाचे हाजर जो बाबा साहिब अवां सभिनी जो प्यारो वारो दोस्त उन जे विसाल जो ही महीनो जॾहिं ईंदो आहे तॾहिं
उन असां मुद्द खे साए ऐं हिन कचहरीअ खे हू त पंहिंजे ज़िंदगीअ में ई इन कचहरी इन राति ते ऐं ॿी कचहरी जेका सुभाणे टियों ॾींहुं थींदी इहे ॿ रातियूं जीअं हू पंहिंजे वॾे हिकिड़े शान शौक़त सां मल्हाए वियो सालनि जा साल उहो त मिसाल ॾुखियो आहे पर उन सुनत खे जीआरियो उनजो फर्ज़ अञा ताईं अचे पियो थो। तव्हांखे हिकिड़ो नुक़्तो ॿुधायां त असांजो बैकाई सिंध जो हींअर सिंध मलू बैकाई दावत फ़क़ीर ते असां शहदादपुर में जॾहिं दावत ॾियण वियासीं त हू बेहदो हो ऐं हुन वीचारे घर खां ॿाहिरि निकिरण खां आजिज़ हो चाचो हाजर मूंसां गॾु हो असांखे पंहिंजे घर में बचड़नि जी आदो घुराई ऐं असांखे ॾिसण खां पोइ हुनजे अखियुनि मां लुट ॾियारी आहे। इन हवाले सां त मूं वटि गहवर फ़क़ीर पुट आयो आहे ऐं मुंहिंजे पीउ साहिब हुनजो वॾो वालिहामा हो ठाहियो आहे। हू पंहिंजे घर भातियुनि खे हिते अढाईअ में चवे ईअं त तव्हां पुट नथा सुञाणो इहे आया मूं वटि केरु आहिनि गोया मुंहिंजा मुस्लिम आया असां हुनखे वॾे एतिराम सां दावत ॾियण वियासीं त उन वीचारे में असांजे साईं गहवर खे यादि करे बेहद जेके हुन असां हुनजा तेवर ॾिठा त ही माण्हू छो एतिरा परे मां त चाचे हाजन सां हितां जबल ते वियो आहियां ऐं तारो डूंगर जंहिंखे चवंदा आहिनि उते जंहिं बि पदनि ते सुगरनि सालकनि वटि वञा मेरनि मलाकड़नि में वञा सभु को असांखे अॼु गहवर फ़क़ीर जे करे बेहद इज़त ॾे ही माण्हू उहे ई हा जेके चाचे हाजन हुनजो बैस हू बहू अगरि लतीफ़ जे रूप में जेको आंदो त ही ॾींहं जो दुख सां ॾोरींदा हुआ ऐं रातिनि जो रिहाणियूं क़ाइमु रखंदा हुआ तॾहिं त हिननि माण्हुनि उहा जोत जेका आज रोशन कई आहे जसा आहे चाचे हाजर खे जंहिं उन सुनत खे जीआरी थो अचे हर साल वांगुरु अॼोके साल बि सभु संगत आया आहिनि असां कचहरी जी शुरूआत लाइ अलाह पाक कलाम मजीद जेको सॼीदुल अंबिया ते नाज़िल थियो उन जे लाइ इस्तदा था करियूं साईं मोहम्मद अली फ़क़ीर खे उहे अचनि ऐं कलाम पाक फरमाइनि त अलाह जे कलाम सां असां हीउ सिलसिलो अॻिते वधायूं। बिस्मिल्लाह।